ॿी ख़बर अवां सां शेयर कंदासीं कराची खां। अवां खे ॿुधाईंदासीं अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया कराची खां। अवां खे ॿुधाईंदासीं पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं इंडेक्स में घटिताई अची वई आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं इंडेक्स में घटिताई अची वई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं ॿाड़ाई सबबि मार्केट में 100 इंडेक्स 61,000 जी हद विञाए वेठो। अवां खे ॿुधायूं पिया मार्केट 1878 पॉइंट्स जी घटिताई सां 61,065 ते बंदि थियो। सॼे ॾींहं में 349 कंपनीज़ जा शेयर्स जा सौदा थिया। 298 कंपनियुनि जे शेयर्स में घटिताई आई। 32 कंपनियुनि जे शेयर्स में इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं इंडेक्स में घटिताई अची वई। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे अल्ताफ़ चन्ना। जी अल्ताफ़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में कारोबारी हफ़्ते जे पहिरें ॾींहुं इंडेक्स में तेज़ीअ सां जेका आहे उहा घटिताई अची वई आहे। मार्केट में ॿाड़ाई सबबि 100 इंडेक्स 61,000 जी हद जेका आहे उहा विञाए वेठी आहे। मार्केट 1838 पॉइंट जी घटिताई सां 61,065 ते बंदि थी वई आहे। सॼे ॾींहं में 349 कंपनियुनि जा शेयर जा जेके आहिनि उहे सौदा थिया, जंहिंमें 298 कंपनियुनि जे शेयर में घटिताई आई ऐं 32 कंपनियुनि जे जेके शेयर्स आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो थियो आहे। अॼु जेका हफ़्ते जे पहिरियों ॾींहुं हुयो कारोबारी पहिरें ॾींहं में मार्केट जी जेका बुलंद तरीन सतह हुई उहा 62,634 जॾहिं त हेठियों सतह जेका हुई उहा 60,647 रिकॉर्ड कई वई आहे। ॿाड़ाई सबबि अॼु मार्केट में 2.98% जी जेका आहे उहा घटिताई रिकॉर्ड कई वई आहे। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में हफ़्ते जो जेको अॼु पहिरियों ॾींहुं हो उन में 1878 पॉइंट जी घटिताई अची वई आहे। जी वॾी महिरबानी नाज़न अल्ताफ़ चन्ना तफ़सील ॾिना आहिनि कराची खां।